अखर जो नालो ॿे बुनियादी लफ़्ज़ बकरी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। प्यारा ॿारो, अॼु असां ॿे अखर जे बारे में पढ़ंदासीं। ॿे अखर के लिखण सिखंदासीं। ॿे अखर जा बुनियादी लफ़्ज़। अॼु जो अखर आहे ॿे ऐं बुनियादी लफ़्ज़ अथसि बकरी। इनखे हिंदीअ में बकरी चइबो आहे, उर्दू में बकरी चइबो आहे, इंग्लिश में गोट चइबो आहे, अरबीअ में शअतुन चइबो आहे। बकरी मोनस आहे, मादी। बकरीअ खे जुमिले में कमाइबो असां हिकु बकरी वरती आहे। हीअ आहिनि कुझु ख़ाल। हिकिड़ी शइ खुटल हूंदी आहे, हिकिड़ो लफ़्ज़ खुटल हूंदो आहे, उहो विझी जुमिलो पूरो करिणो हूंदो आहे, उनखे ख़ाल चइबो आहे। उहे असां हेठों लिखिया आहिनि। हिननि मां ॻोल्हे जेको मुनासिबु हिननि में पवंदो उहो विझंदासीं। हीउ पहिरियों जुमिलो आहे, बकरी ख़ाल जानवर आहे। हाणे हिननि मां ॻोल्हबो त कहिड़ो सही हिननि जे फिट थींदो। नंढो आहे, खाधो, पालतू, ॿ दास। हिन में ईंदो बकरी पालतू जानवर आहे, पालतू लिखिबो हिन में। बकरीअ खे ख़ाल सिंग आहिनि। घणा अथसि? नंढो सिंग, खाधो, पालतू, ॿ दास। ॿ बकरीअ खे ॿ सिंग आहिनि। अहिड़े तरीक़े सां वरी टे जुमिले ते ईंदासीं। बकरीअ जे वारनि खे ख़ाल चइबो आहे। नंढो, खाधो, पालतू, ॿ दास। हिते ईंदो डास। बकरीअ जे वारनि खे डास चइबो आहे। बकरीअ खे हिकु ख़ाल पुछियो थींदो आहे। नंढो, खाधो, पालतू, ॿ दास। नंढो, हिकु नंढो पुछ आहे। इहे हुआ अॼु जा ख़ाल जेके तव्हांखे भरणु सेखारियासीं। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। ॿे बकरी।